अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बदीउस समावाति वल अर्द ज़ुल जलाल वल इकराम इलाह कुल्ल मालूह व खालिक कुल्ल मखलूक लैसा कमिस्लिही शैउन व हुवस समीउल बसीर। अस्सलातु वस्सलामु अला खातमन नबिय्यिन व सय्यदल मुरसलीन अबुल कासिम मुहम्मद व अहले बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बादु क़ाल अल इमाम अस्सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम नहनु अस्लु कुल्लि खैरिन व मिन फ़ुरूइना अत-तौहीद। कल हमारी खिदमत में बहस जो काफ़ी हिस्सों इब्तदाई मुकम्मल थी चुको, जैमें असां हिन सरमाएदारी निज़ाम ऐं उन जे भेट में दीन जे निज़ाम खे हिकु हद ताईं सम्झण खां पोइ उन जे हल जे तरफ़ कुझु न कुझु असां ॻाल्हि ॿोल कईसीं। असां चयोसीं त सरमाएदारी निज़ाम इन खां शुरू थो थिए त इंसान इहो सम्झी वेही रहे त इज़त जो मयार पैसो आहे ऐं पोइ न पैसे खे कमाइण जे लाइ हर तरह जो तरीक़ो जाइज़ हुजे नाजाइज़ हुजे, ज़ुल्म हुजे, चोरी हुजे, हर तरह जो तरीक़ो इस्तेमालु करे थो। उन जे भेट में दीनदार इंसान इहो सम्झे थो त इज़त जो मयार किरदारु आहे। जॾहिं इहो सम्झे थो त पोइ कोशिशि करे थो पंहिंजो किरदारु बहितर खां बहितर करे, भले खां भलो करे, ताकी इज़त वारो थी सघे। अलबत्ते इहो बि ज़हन में हुजे त सरमाएदार इज़त वारो थियणु चाहे थो पैसे जे ज़रिए, लेकिन माण्हुनि जे आॾो, इंसाननि जे आॾो, ताकि इंसान हुनखे इज़त वारो सम्झनि। जॾहिं त हिकिड़ो दीनदार पंहिंजो किरदारु ठाहे थो, इज़त वारो बणिजणु चाहे थो इन किरदार जे ज़रिए, लेकिन ख़ुदा जे आॾो, अल्लाह जे आॾो, न कि माण्हुनि जे आॾो। थी सघे थो माण्हू बि हुनजी इज़त कनि ऐं थी सघे थो माण्हू हुनजी इज़त न कनि। हुनजे नज़र में माण्हू न आहिनि हूंदा, हुनजे नज़र में ख़ुदा हूंदो आहे। तंहिंजे करे पंहिंजो किरदारु ठाहे थो ताकी अल्लाह जे साम्हूं इज़त वारो थी सघे। कल्ह इहो बर्ज़ कयो त इहो सरमाएदारी दुनिया परस्त इंसान ये बादशाह माना लाज़मी न आहे त पंहिंजो पाण खे बादशाह सॾाईंदो हुजे, न थी सघे थो सदर, थी सघे थो वज़ीर आज़म, जेके नाला तव्हां रखोसि, लेकिन हर उहो हुक्मरान बादशाह जंहिं वटि न कानून अल्लाह वारो, न अल्लाह जे तरफ़ां हिन खे हलाइण जी इजाज़त, हर अहिड़ो माण्हू बादशाह। पोइ नालो हुनजो ज़माने जे लिहाज़ खां जेको बि रखियो वञे उहो पंहिंजे जाइ ते, लेकिन इहो बादशाह। जॾहिं त इमाम ऐं वली उहो जंहिं वटि कानून अल्लाह वारो ऐं हिन खे इन कानून खे हलाइण जी इजाज़त बे अल्लाह जे तरफ़ां, हीअ आहे दीन, हीअ आहे बादशाहत। इहे बादशाहतूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अवाम खे फासाईंदियूं रहनि थियूं ऐं पाण हमेशह मुसलत रहण जी कोशिश में। उनजो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त मुआशिरो अहिड़ो था ठाहे छॾनि जंहिंमें इज़त पैसे वारे खे मिले। तंहिंजे करे ॿार जॾहिं वॾो थिए थो त हुनखे मुआशिरे में नज़र अचे थो इज़त पैसे खे आहे, पोइ इन ई पैसे खे हासिलु करे मुआशिरे में इज़त वारो थियणु चाहे थो। इहो वॾो थी वियो हलियो, हाणे इहो ई माण्हू अॻिते मुआशिरो ठाहींदो, इहा नस्ल अॻिते मुआशिरो ठाहींदो। ऐं जीअं त इन्हनि जी सोच सरमाएदाराना आहे, तंहिंजे करे मुआशिरो बि अॻिते सरमाएदाराना ठाहिनि था। हाणे इहो हिकिड़ो चकर शुरू थो थिए, मुआशिरे मां सोच, वरी इन सोच मां मुआशिरो, यानी ॿियनि लफ़्ज़नि में
हिकिड़ो सरमाएदार अना मुआशिरो ठाहे थो, सरमाएदार अना मुआशिरे मां सरमाएदार ठहे थो, इहो पियो थो चकर हले ऐं हिनखे आम माण्हू असां जहिड़ो टोड़े नथो सघे। हुन वटि ताक़त आहे, हुन वटि कुदरत आहे, हुन वटि हैसियत आहे, हुन वटि माल आहे, मिल्कियत आहे, माण्हू ख़रीद कनि था, माण्हुनि खे धमकियूं ॾियनि था, धमकीअ जे ज़रिए, ख़रीदण जे ज़रिए, लालच जे ज़रिए, तमा जे ज़रिए मुसलत आहिनि। हिन में निजात आम माण्हू हर इंसान खे मुयसरु न आहे, रस्तो न आहे हुन वटि जो हिन मां जान छॾाए सघे। ॿियो जेको कारो चकर आहे उहो इहो आहे, तव्हां पंहिंजे मुआशिरे में ॾिसंदा माण्हू थोरो पैसे वारो थिए थो, पोइ वरी उन पैसे खे इस्तेमालु करे इलेक्शन में बीही वग़ैरह वग़ैरह या पार्टीअ खे ॾेई पोइ वरी हुकूमत में अचे थो नंढे उहिदे ते, वरी जेको नंढो उहिदो मिलियुसि उन जे ज़रिए वधीक पैसो कमायईं, उहो वधीक पैसे जे ज़रिए वरी वॾो उहिदो थींदो थींदो आख़िर ताईं पहुचे थो। यानी माल जे ज़रिए हुकूमत, हुकूमत जे ज़रिए माल, माल जे ज़रिए हुकूमत, इहो बि हिकिड़ो चकर पियो थो हले। ऐं इन मां बि इंसान निजात हासिलु करणु इंसान जे लाइ मुमकिन न आहे। इहे ॿई चकर जंहिंजे ज़रिए सदाईं मुसलत आहे असांजे मथां इहो निज़ाम, इहो सिस्टम, इहो सरमाएदार, इहो ज़ालिम, इहो इन सोच रखण वारो त इज़त जो मयार पैसो आहे, न ख़ुदा ते ईमान, न अल्लाह ते ईमान, न दीन, न रिश्तो, न अख़लाक, काई शइ कोन्हे। ख़िदमत में तफ़सील सां अर्ज़ु करे चुको आहियां। पोइ आख़िर हिन जो हल किथे आहे, कीअं हल निकिरंदो? कल्ह अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयमि त सभु ख़ैर अल्लाह जे कंट्रोल में आहे, सभु ख़ैर अल्लाह जे हथ में आहे। जेसि ताईं अल्लाह अची इन मुआशिरे में मुदाख़लत न करे ऐं इन सरमाएदारी चकर खे न टोड़े, तेसि ताईं इंसान पाण इन चकर खे टोड़े नथो सघे। अल्लाह ताला कीअं मुदाख़लत कंदो आहे? अल्लाह तबारक ताला इमाम मोकिले थो, उन इमाम जे अंदरि सभई नेकियूं ऐं भलायूं रखे थो। हिन करे त अर्ज़ु कयुमि त सभिनी खां अव्वल या सभु नेकी ऐं भलाई हर तरह जो ख़ैर अल्लाह वटि आहे, अल्लाह वटां ई ईंदो। ऐं अल्लाह ताला इहो समूरो ख़ैर इमाम जे वजूद में रखी हिन दुनिया में मोकिले थो ऐं पोइ इंसान खे चवे थो इंसान हिन जी हिमायत कर, ताकी हिन जी हिमायत ऐं तूं ऐं ही गॾिजी हिन मुआशिरे में इहो जेको चकर आहे हिनखे टोड़ियो वञे ऐं पोइ दुनिया ते हिकिड़ो ख़ैर ऐं भलाईअ जो निज़ाम अचे। अल्लाह जे मुदाख़लत खां सवाइ मुमकिन न आहे। इहो जेको जुमिलो अर्ज़ु कयुमि तव्हांजे ख़िदमत में, उनजी वधीक वज़ाहत जी ज़रूरत आहे। अॼु सिर्फ़ु इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल अव्हांजे ख़िदमत में कंदुसि। उहो इहो आहे त मां अर्ज़ु कयो त अल्लाह ताला इमाम जे वजूद में सभु नेकियूं रखी मोकिलियूं ऐं दुनिया में अगरि नेकियूं फैलबियूं त इन जे वजूद मां ई फैल। कल्ह सिर्फ़ु हदीस अर्ज़ु कई हुयमि, अॼु हुनजी वज़ाहत कंदुसि, लेकिन बहरहाल जीअं त हदीस अर्ज़ु कयुमि तंहिंजे करे मुख़्तसिर हुनजो मफ़हूम अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि फरमायो त नहनो असलो कुल ख़ैरिन, सभिनी भलाइनि जी पाड़ असां आहियूं ऐं सभु नेकियूं असांजे इन पाड़ मां ई फुटनि थियूं। ऐं पाण फरमायूं त इन नेकियुनि मां हिकिड़ी तौहीद आहे, हिकिड़ी नमाज़ आहे, हिकिड़ो रोज़ो आहे, हिकिड़ो कावड़ ते कंट्रोल करणु, हिकिड़ो पाड़ेसिरीअ जी हुकूक अदा करणु, यानी छा सभु नेकियूं इतां फुटनि थियूं। ऐं वरी फरमाइनि था त असांजो दुश्मन हर बुराईअ ऐं हर ख़राबीअ जी पाड़ आहे। ऐं पोइ पाण फरमाइनि था सभु बाक़ी ख़राबियूं कबाहतूं इन मां ई निकिरनि थियूं। ऐं पोइ पाण फरमाइनि था मिसाल तौरु कूड़ आहे उहो बि हितां निकिरे थो, चोरी आहे उहो बि हितां निकिरे थो, ज़ुल्म आहे उहो बि हितां निकिरे थो। ॿियनि लफ़्ज़नि में इहे ॿ सरचश्मा आहिनि, हिकिड़ो बादशाही निज़ाम, बादशाही सिस्टम, ॿियो विलायत इमामत जो निज़ाम। हीउ इमामत ऐं इमाम जो निज़ाम इहो अहिड़ो आहे जेको सभिनी नेकियुनि जी पाड़ आहे। नेकियूं फैलबियूं त इन जे ज़रिए फैलबियूं ऐं हीअ सभिनी बुराइनि जी पाड़ आहे। जेकॾहिं बुरायूं फैलबियूं दुनिया में त इन जे ज़रिए
ऐं बुरायूं फैलियल आहिनि इहो ॿुधाए थो त इमामत जो निज़ाम न आहे, इहो बादशाहत जो निज़ाम। हाणे सिर्फ़ु इन जुमिले जे हवाले सां त अलाह ताला सभई नेकियूं इन इमाम जे वजूद में रखे थो, उतां फैलिजनि थियूं, उतां पहुचनि थियूं, उतां तक़सीम थियनि थियूं, उतां विरहाइजनि थियूं, ऐं जेको जेतिरो अहल आहे ओतिरो उन ताईं पहुचनि। इन नज़रिए खे या इन हक़ीक़त खे हिकिड़ो नालो आहे मज़हबी, उहो बि अर्ज़ु करे छॾियां, नालो यादि न रहे तॾहिं कोई मसइलो कोन्हे। उनखे चइबो आहे वास्ते फैज़, फैज़ जो वास्तो, फैज़ जो ज़रियो, वसीलो, यानी छा अल्लाह जो फैज़ जेको बि काइनात ताईं पहुचे थो उहो इन इमाम जे वसीले ज़रिए वास्ते सां ई पहुचे। वास्ते फैज़ हिकिड़ो इस्तलाह असां इन जी मुख़्तसिर वज़ाहत अवांजे ख़िदमत में हिन ई दर्स में जेको आहे हिन ई मजलिस में अवांजे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। सुभाणे इंशाअल्लाह वरी निज़ाम ऐं सिस्टम जे हवाले सां वधीक असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद ज़रा गौर फरमाए जो, पत्थर में ज़िंदगी न आहे, पत्थर में मिटीअ में काई ज़िंदगी न आहे। ज़िंदगीअ जो सर चश्मो रूह आहे, तंहिंजे करे पत्थर में कोई रूह न आहे, मिटीअ में कोई रूह न आहे। रूह शुरू थिए थो बूटे खां, जेका बि सावक फुटे थी ज़मीन मां, इन सावक में रूह जो पहिरियों दर्जो आहे, हेठां दर्जो रूह जो इहो इन सावक में आहे। चाहे त कणिक पोखियो, चाहे वण पोखियो, चाहे लूसण, चाहे जेका बि शइ, वण पोखियो, बूटा पोखियो, गुल पोखियो, इन्हनि में रूह जो पहिरियों दर्जो। इन पहिरें दर्जे जे करे इहो बूटो वधे थो, इन में ओसर अचे थी, उसरे थो, वॾो थिए थो, मथे वञे थो, ऐं पोइ जेको अॻिते हली जेको बि हुन में मेवो आहे, फल आहे, उहो ॾिए थो। अगरि इहो रूह न हुजे हा इन बूटे में त इहो बूटो बि पथर वांगुरु हुजे हा, न वधे हा, न फल ॾिए हा। तंहिंजे करे रूह जो इहो नंढे खां नंढो, हेठे खां हेठो दर्जो आहे, जंहिंखे चए पहिरियों दर्जो आहे। इन खां मथां दर्जो रूह जो जानवर में, जंहिंखे असां ढगा चऊं, जानवर चऊं, जेको बि नालो रखोसीं। इन्हनि ढगनि वटि रूह जा ॿ दर्जा आहिनि। पहिरियों दर्जो बि आहे हिकिड़ो, मथां ॿियो दर्जो बि आहे, जेको बूटनि वटि न आहे। पहिरें दर्जे जे करे जीअं बूटो वधे थो तीअं जानवर बि वॾो थिए थो, ॿार नंढड़ो ॼमे थो, वॾो वॾो थिए थो। जहिड़े नमूने सां बूटो जेको आहे उहो मेवो ॾिए थो, जानवर बि नसुल ते वधाए थो, ॿार ॾिए थो। जेका ख़ासि ख़ुशूसियत आहे उहा ख़ुशूसियत इहा आहे त जानवर ॾिसे थो, ॿुधे थो, छुहे थो, चखे थो, पंहिंजे इरादे सां हले थो। इहा शइ बूटनि में न आहे। इहा शइ रूह जे ॿिए दर्जे जे करे आहे, जेका बूटनि में न आहे, जेका जानवरनि में आहे। जंहिंजे करे छा थो थिए, ऐं जानवर ॾिसे थो, ॿुधे थो, ऐं जेको आहे चखे थो, छुहे थो, ऐं इरादे सां हले थो। हिन जो मतिलबु जानवर में रूह जा ॿ दर्जा, जानवर में रूह जा ॿ दर्जा, बूटनि में हिकिड़ो दर्जो, जानवर में ॿ दर्जा। वरी जॾहिं इंसान अचे थो त इंसान में रूह जा 3 दर्जा, इंसान में रूह जा 3 दर्जा आहिनि। टियों दर्जो जेको आहे उहो अक़ल वारो आहे, टियों दर्जो अक़ल वारो आहे। इहो अक़ल अगरि न हुजे त इंसान जानवर आहे। अक़ल न हुजे, इहो टियों दर्जो न हुजेसि त भले शकुल सूरत में जेको बि हुजे, लेकिन हक़ीक़त में जानवर आहे। इहो जानवर खां इंसान जेको जुदा थिए थो, इहो रूह जे इन दर्जे जे करे थिए थो। इन करे इंसान सोचे थो, मिसाल तौरु हिकिड़ो ॿिज विधई ज़मीन में, न थियो, ॿिए दफ़े मटाईंदो, भलो थियो, साॻियो जारी रखंदो। लेकिन जानवर खे इहा सम्झ न ईंदी, जानवर खे इहो अक़ुलु न आहे त हिकिड़ो दफ़ो नाकाम थिए त वरी ॿियो न, उहो जेको अलाह ताला हुनजे अंदरि रखियो बसि उहो ई जारी आहे। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदो
लखें साल पुराणो जीअं कीविलियूं रहंदियूं हुयूं अॼु बि उअं ई थियूं रहनि। लेकिन इंसान जो मुआशिरो तजुर्बे जे ज़रिए इहो थो तब्दील थिए। हीअ बाज़ारी तव्हां अगरि 30 साल अॻु में ॾिसो हा ख़ैर पुरनातन छा 30 साल अॻु में अलाए छा हुई, हाणे अलाए छा थी वई आहे। 50 सालनि खां पोइ अलाए छा थींदी, नज़र ई कुझु ॿी ईंदी। इन अक़ल जे ज़रिए इहो इंसान जेको आहे समाजी ज़िंदगी गुज़ारे थो ऐं तरक़ी कंदो रहे थो। इंसान में रूह जा 3 दर्जा, वरी थो अर्ज़ु कयां, ॿूटे में हिकिड़ो दर्जो, जानवर में 2 दर्जा, इंसान में 3 दर्जा। ऐं जेकॾहिं इंसान मोमिन थी वञे त पोइ रूह जो 4थो दर्जो अचेसि थो, जंहिंजो नालो आहे रूह ईमान। जंहिंजो नालो आहे रूह ईमान। मोमिन ऐं आम इंसान जेको मोमिन न आहे उन में रूह जे दर्जे जो फ़र्क़ु आहे। रूह जे दर्जे जो फ़र्क़ु आहे। हिन आम इंसान में उहो रूह जो दर्जो न आहे, हिन में रूह जो दर्जो आहे। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदो, मिसाल तौरु जेकॾहिं असां चवणु चाहियूं जानवर ऐं ॿूटे जो मुक़ाबिलो करणु चाहियूं त चई सघूं था त जानवर जे मुक़ाबले में ॿूटो ॼण त मुर्दा आहे, जानवर ज़िंदगी रखे थो उन ॿिए रूह जे हवाले सां। इंसान ऐं ॿूटे में, इंसान ऐं जानवर में अगरि चवंदो त इंसान हिकिड़ी रूह जो वधीक दर्जो रखे थो, हिकिड़ी वधीक ज़िंदगी रखे थो, जॾहिं त जानवर उहा ज़िंदगी नथो रहे। यानी इन मरहले जे लिहाज़ खां जानवर मुर्दा आहे, इंसान ज़िंदा आहे। साॻे नमूने सां आम इंसान ऐं मोमिन जो पाण में मुक़ाबिलो कयो त इन 4थे हवाले सां आम इंसान मुर्दा आहे, मोमिन ज़िंदा आहे। अगरि इहा ॻाल्हि सम्झ में अची वई, हाणे तव्हां क़ुरान मजीद जो उहो आयतूं पढ़ो जेके चवनि थियूं सुमुन बुकमुन उम्युन, इहे अंधा आहिनि, ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि। मुनाफ़िक़नि जे लाइ चयो अंधा आहिनि, ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि। हे अंधा थोरी हुया, ॿोड़ा थोरी हुया, गूंगा थोरी हुया। हे ॻाल्हाईंदा त तेज़ ज़बान वारा, डिघी ज़बान वारा। गूंगा हुयो ई कोन, अंधा हुयो ई कोन, परे ताईं ॾिसंदा। इहो अंधा ॿोड़ा गूंगा क़ुरान छो थो चए? क़ुरान चए थो त रूह जो इहो जेको दर्जो आहे ईमान वारो, इहो ईमान जूं बि पंहिंजूं अखियूं आहिनि, ईमान जा बि पंहिंजा कन आहिनि, ईमान जी पंहिंजी ज़बान आहे। हीउ जेको आम इंसान आहे मोमिन जे मुक़ाबले में इहे अखियूं, इहा ज़बान, इहा नथो रखे। तंहिंजे करे मोमिन जे मुक़ाबले में ॼण त हिन वटि अखियूं आहिनि ई कोन, अंधो आहे। मोमिन जे मुक़ाबले में ॼण त इहे कन अथसि ई कोन, तंहिंजे करे ॿोड़ो आहे। मोमिन जे मुक़ाबले में ॼण त ज़बान अथसि ई कोन, त गूंगो आहे। हाणे घणा दर्जा था रूह जा? 4 दर्जा। मोमिन ते अची 4थो दर्जो पूरो थियो। नबीअ वटि वरी ईमान इन रूह जो 5हों दर्जो आहे। नबीअ वटि इन रूह जो 5हों दर्जो आहे, जेको आम इंसान वटि आहे ई कोन, जेको आम इंसान वटि आहे ई कोन। जीअं अर्ज़ु कयुमि त इंसान वारे दर्जो आहे अकुल, उन रूह जे दर्जे जो नालो रखियो असां अकुल। जेको मोमिन वटि आहे उनजो असां नालो रखियो आहे रूह ईमान। जेको नबीअ वटि आहे उनजो नालो चयो वियो आहे रूहुल कुद्स। रूहुल कुद्स यानी छा? मुक़द्दस रूह, मुक़द्दस रूह। इहो जेको 5हों दर्जो आहे, इहो ई उहो दर्जो आहे जंहिंजे ज़रिए नबी आलम बाला सां राबितो रखे थो ऐं आलम बाला मां अल्लाह जो वही हासिल करे थो, पैगाम हासिल करे थो, किताब हासिल करे थो, शरीयत हासिल करे थो ऐं इंसाननि ताईं पहुचाए थो। इंसाननि ताईं पहुचाए थो। अगरि इहो रूह जो दर्जो नबीअ वटि न हुजे त पोइ आम इंसान, असां इंसाननि जहिड़ो न हुजे त असां इंसाननि जहिड़ो आहे, पर आहे त असां इंसाननि जहिड़ो कोन्हे। असां इंसाननि जहिड़ो कहिड़ो कोन्हे। केतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो ॿूटे जे मुक़ाबले में जानवर में, जानवर जे मुक़ाबले में इंसान में, इंसान जे मुक़ाबले में मोमिन में। जेतिरो इंसान ऐं मोमिन में फ़र्क़ु आहे एतिरो मोमिन ऐं नबीअ में फ़र्क़ु आहे। एतिरो मोमिन ऐं
नबीअ में फ़र्क़ु आहे, इन करे त नबीअ जो रूह जो पंजो दर्जो आहे, उहो आम इंसान असां मोमिन वटि आहे कोन। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मिसाल तौर तव्हां ही चैनल ॾिसो था, हिकिड़ी अहिड़ी केबल आहे जंहिंमें हिकिड़ो चैनल थो अचे, हिकिड़ो चैनल थो अचे त ॿियनि जी तव्हां वटि ख़बरूं ईंदियूं ई कोन। जंहिं वटि ॿ था अचनि उन वटि टे जी कोन ईंदी, जंहिं वटि टे था अचनि उन वटि चौथे जी कोन ईंदी, जंहिं वटि चारि आहिनि उन वटि पंजे जी कोन ईंदी। तंहिंजे करे आम इंसान वटि मोमिन वटि जीअं त चारि दर्जा आहिनि, तंहिंजे करे हिन वटि वही अची नथो सघे। इन करे त हिन वटि इहो रूह जो पंजो दर्जो आहे ई कोन जंहिंजे ज़रिए आसमान सां राब्तो करे, जंहिंजे ज़रिए आसमान सां राब्तो करे। हाणे वरी इहो जेको रूहुल कुदस जो रूह जो दर्जो आहे या हिसो आहे, इन जा वरी नंढा नंढा दर्जा आहिनि, इन जा वरी नंढा नंढा दर्जा आहिनि। एसि ताईं जेको बूटे में रूह आहे इन जा बि नंढा नंढा दर्जा आहिनि, जेको जानवर में आहे उन जा नंढा नंढा दर्जा आहिनि, जेको इंसान में अकुल आहे उहे बि नंढा नंढा दर्जा आहिनि, जेको मोमिन में रूह ईमान आहे उन जा बि नंढा नंढा दर्जा आहिनि। सभु बराबरि कोन्हनि के, न बूटा सभु बराबरि, न इंसान सभु बराबरि, न मोमिन सभु बराबरि, फ़र्क़ु आहे उन्हनि में। मिसाल तौर बूटो तव्हां ॾिसो, मिसाल तौर निम ॾिसो, हथु हथु लायोसि हुनखे ख़बर ई कोन थी पए, लेकिन हिकिड़ी आहे शर्म बूटी, हुनखे हथु लायो बंदि थी वञे। इन जो मतिलबु आहे त हुन में हिकु दर्जे जो अहसासु आहे, हिकु दर्जे जो अहसासु आहे। इन जो मतिलबु बूटा बि सभु हिकु दर्जे जा न आहिनि, इन्हनि में बि दर्जा दर्जा आहिनि। जानवर बि हिकु दर्जे जा न आहिनि, जानवर बि हिकु दर्जे जा न आहिनि। तव्हां ॾिसो बघड़ ऐं कुतो आहे, नज़र में हिकु जहिड़ा आहिनि, लेकिन बघड़ खे कोई सेखारे, कोई करतब ॾेखारे सघे थो, लेकिन कुते खे सेखारे करतब ॾेखारे सघे थो। इन जो मतिलबु आहे त कुतो सिखी सघे थो, बघड़ नथो सिखी सघे। जानवर बि सभु हिकु जहिड़ा न आहिनि, इंसान बि सभु हिकु जहिड़ा न आहिनि, छो त इंसान अक़ल जे करे आहे, अक़ल जा दर्जा बि हिकु जहिड़ा न आहिनि। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे मौला जे अची हिकिड़ी शागिर्द अर्ज़ु कयो त मौला मां कुझु हिकिड़ी शइ ॾिठी आहे, अव्हां ज़रा फरमायो त हुनजो सबबु छा आहे। अर्ज़ु कयो त मौला हिकिड़ो माण्हू उहो आहे जंहिंसां मां ॻाल्हि करणु शुरू थो कयां, अञा अधु ॻाल्हि मस थो कयां, छो त मूंखे सॼी सम्झ में अची बसि काफ़ी आहे, मूंखे अधु ॻाल्हि कयांसि थो पूरी ॻाल्हि सम्झे थो। ऐं मौला हिकिड़ो ॿियो वरी माण्हू आहे, उनखे जेसि ताईं मां पूरी ॻाल्हि न सम्झायां तेसि ताईं नथो सम्झे। ऐं टियों वरी उहो माण्हू आहे जंहिंखे पूरी ॻाल्हि सम्झायां तॾहिं बि नथो सम्झे, चए थो वरी ॿुधाए। पोइ ॿियो दफ़ो ॿुधायांसि, टियों दफ़ो ॿुधायांसि, पोइ वञी थो सम्झ में अचेसि। मौला इहो फ़र्क़ु छो आहे? हिकिड़े खे अधु ॿुधायां थो पूरी थो सम्झी वञे, हिकिड़े खे जेसि ताईं पूरी न ॿुधायां तेसि ताईं नथो सम्झे, ॿिए खे जेसि ताईं ॿ टे दफ़ा न ॿुधायां तेसि ताईं नथो सम्झे। मौला फरमायो इहो जेको इंसान अधु ॿुधाए थो ऐं पूरी सम्झी थो वञे, इन इंसान जे नुतफ़े में अल्लाह ताला इन जो अक़ल रखियो, इन जे नुतफ़े में अल्लाह ताला अक़ल रखियो आहे। ऐं इहो इंसान जंहिंखे तूं हिकिड़ो दफ़ो सम्झाए त पूरो सम्झी थो वञे, मौला फरमायो इहो माउ जे पेट में ॿारु आहे त उते अल्लाह ताला उनखे अक़ल अता थो करे। ऐं टियों उहो जंहिंखे ॿ टे दफ़ा सम्झाए पोइ थो सम्झ में अचे, मौला फरमायो ॿारु जॾहिं वॾो थिए थो, ॿाहिरि अचे थो दुनिया में, पोइ अल्लाह ताला हिनखे अक़ल अता थो करे। अक़ल जा बि हिकु जेतिरा दर्जा न आहिनि, अक़ल जा दर्जा फ़र्क़ु आहिनि। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले ईमान जा बि हिकु जेतिरा दर्जा न आहिनि। चयो वियो आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गॾिजी सलवात पढ़ो मोहम्मद फरमाइनि था त ईमान जा 10 दर्जा आहिनि। सलमान ईमान जे 10 दर्जनि ते
ऐं अबू ज़र 9 दर्जनि ते ईमान जा बि दर्जा आहिनि, ईमान जा बि दर्जा आहिनि। सभु मोमिन बि बराबरि न आहिनि, सभु मोमिन बि बराबरि न आहिनि। हाणे हिते हिकिड़ी ॿी हदीस तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कई, पोइ रूहुल कुद्स वारे उनजो का बहस में अचूं। 10 दर्जा आहिनि, हिकिड़े वटि हिकिड़ो दर्जो आहे, ॿिए वटि 2 दर्जा आहिनि। इहे ॿिए दर्जे वारे जो हिकिड़े दर्जे वारे सां रवैयो ऐं सुलूक छा हुजणु खपे? हुन वटि 2 दर्जा आहिनि, हिन वटि हिकिड़ो दर्जो आहे, इन्हनि जो पाण में रवैयो ऐं सुलूक छा हुजणु खपे? हुजणु छा खपे? फ़िलहाल रखो। आहे छा हिन वक़्तु? आहे इहो जो जेको 2 दर्जा रखे थो उहो पहिरें दर्जे वारे खे चए थो तूं मोमिन ई कोन्हे, तो वटि बि कोई ईमान आहे? इहो कहिड़ो ईमान आहे? वरी जेको 3 दर्जा रखे थो उहो ॿिनि ऐं हिकिड़े वारे खे चए थो तव्हां ॿई मोमिन, तव्हांखे कहिड़ी ख़बर अथव ईमान छा? ठीकु आहे, इहो आहे छा रवैयो हिन वक़्तु? आहे छा? हाणे त हुजणु छा खपे? रवैयो तालुक हुजणु छा खपे? इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त अगरि ॿिए दर्जे वारो पहिरें दर्जे वारे खे चवे तो वटि ईमान आहे ई कोन, त 3 दर्जे वारो हिन खे चवंदो तो वटि कोन्हे, 4थे दर्जे वारो हिन खे चवंदो तो वटि कोन्हे, ऐं 10 दर्जे वारो 9 दर्जनि वारनि खे चवंदो तो वटि कोन्हे। ऐं मौला फरमाईंदा तव्हांजो जेतिरो बि ईमान हुजे लेकिन असां ताईं नथो पहुची सघे, इन जो मतिलबु आहे असां सभिनी खे तव्हांखे चऊं तव्हां वटि ईमान आहे ई कोन। अगरि ईअं आहे, ॿिए दर्जे वारो पहिरें खे, 3 वारो ॿिए ऐं पहिरें खे, 10 वारो हेठि सभिनी खे, अगरि ईअं ई रवैयो हुजणु खपे त मौला फरमाइनि था पोइ असां तव्हां सभिनी खे चऊं तव्हां वटि ईमान आहे ई कोन, छो त मासूम आहिनि। मौला फरमाइनि न इहो रवैयो सही न आहे। मौला फरमाइनि था रवैयो इहो हुजणु खपे त जेको मथां दर्जे वारो आहे उहो हेठां दर्जे वारे जो हथ पकड़े नरमीअ सां मथे खणी अचेसि, हथ पकड़े नरमीअ सां मथे खणी अचेसि, ताकि हेठां वारो ईमान जो दर्जो वधंदो रहे। ईअं न चए तो वटि ईमान आहे ई कोन, आहे ई कोन त सभु ईमान खां ख़ारिज थी वियो। अर्ज़ पे कम रूहुल कुद्स जी ईमान जा दर्जा आहिनि, रूहुल कुद्स जा बि दर्जा आहिनि। रूहुल कुद्स बराबरि न आहे, हिन करे सभु नबी बराबरि न आहिनि। तिलकर रसूल फज़लना बाज़ुहुम अला बाज़, असां रसूलनि मां हिकिड़नि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे। फज़ीलत जो मयार इहो ई आहे। पहिरियों दर्जो जॾहिं रूहुल कुद्स जो अचे थो त नबी फ़रिश्ते जो आवाज़ ॿुधंदो आहे लेकिन ॾिसंदो न आहे। पहिरियों दर्जो रूहुल कुद्स जो अचे थो, नबी फ़रिश्ते जो आवाज़ ॿुधंदो आहे लेकिन ॾिसंदो न आहे। ॿियो दर्जो जॾहिं रूहुल कुद्स जो ईंदो आहे त नबी आवाज़ ॿुधंदो आहे, ख़्वाब में फ़रिश्ते खे ॾिसंदो आहे लेकिन जाॻंदे न आहे ॾिसंदो। टियों दर्जो जॾहिं अचे थो त नबी आवाज़ बि ॿुधे थो, ख़्वाब में बि ॾिसे थो, जाॻंदे बि फ़रिश्ते खे ॾिसे थो। चौथों दर्जो जॾहिं अचे थो त पोइ वरी इहो नबी जेको आहे आला दर्जे जे फ़रिश्तनि सां राबितो थो थिएसि, आला दर्जे जे फ़रिश्तनि सां। 9 दर्जो जॾहिं अचे थो त पोइ इन नबीअ जो राबितो सैयदुल मलाइका हज़रत जिब्रील सां थिए थो। 9 दर्जो जॾहिं अचे थो त पोइ अहिड़े नबीअ जो राबितो सैयदुल मलाइका हज़रत जिब्रील ते थिए थो। लेकिन इहो बि कामिल दर्जो न आहे, इहो रूहुल कुद्स जो कामिल दर्जो न आहे। अञा हिकिड़ो दर्जो रहे थो, अञा हिकिड़ो दर्जो रहे थो। उहो दर्जो कंहिं वटि आहे जॾहिं रूह कामिल थी वञे हलियो रूहुल कुद्स, इहो दर्जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿिए कंहिं नबीअ वटि न, ॿिए कंहिं नबीअ वटि न आहे। अच्छा,
इहो 10हों दर्जो अचे पोइ छा थो थिए, पोइ छा थींदो आख़िर। तव्हां रसूल अकरम जे मेराज वारो आयतूं पढ़ो सूरे नज्म में त ख़बर पवंदी। रसूल अकरम जन रवाना थिया वन नज्म इज़ा हवा, इहो नबूअत जो सितारो जॾहिं हलियो, मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा, विचां विचां थो पढ़ा, न गुमराह थियो न हटियो, केसि ताईं वञी पहुतो, सुम्म दना, क़रीब थियो, फतदल्ला, अञा वेझो थियो, केतिरो वेझो थियो, अव्हांखे मालूम आहे। हज़रत जिब्रील अची हिकिड़ी जाइ ते चयो, या रसूलल्लाह, हाणे हिन खां अॻिते मां अगरि हेतिरो बि वधां त मां सॼो वजूद सड़ी मरी वेंदुमि। हाणे अॻिते तव्हांजो मक़ाम आहे, न तव्हां खां अॻु में केरु इन मक़ाम ताईं पहुतो आहे, न तव्हां खां पोइ केरु पहुचंदो। न तव्हां खां अॻु में केरु पहुतो, न तव्हां खां पोइ केरु पहुचंदो। हाणे रसूल अकरम जन किथे पहुता, काब कौसैन, अञा बि मथे, औ अदना यानी छा, काब कौसैन खां मथां दर्जो। इहो दर्जो छा थो थिए, इहो दर्जो उहो थो थिए जिते पूरी काइनात हेठि रहिजी थी वञे। ही अब्द पंहिंजे माबूद सां ऐं माबूद पंहिंजे अब्द सां डायरेक्ट पियो थो ॻाल्हाए, विच में को वसीलो ज़रियो वास्तो रहे ई कोन थो। तंहिंजे करे क़ुरान मजीद में अल्लाह ताला इन ई सूरत में आख़िर में फरमायो, फ़अौहा इला अब्दिही मा औहा, पोइ जॾहिं इन मक़ाम ते पहुतो त पोइ असां सिधो सो इन अब्द ते जेको चाहियो वही कयो। इहो 10हों दर्जो जॾहिं अचे त पोइ इहो 10हों दर्जो उहो दर्जो आहे जेको इन नबीअ खे ख़ुदा सां डायरेक्ट मिलाए थो छॾे, डायरेक्ट ख़ुदा सां मिलाए थो सघे। जॾहिं डायरेक्ट ख़ुदा सां मिलाए थो छॾे त हाणे इहा शख़्सियत उहा आहे जेका डायरेक्ट ख़ुदा वटां फैज़ हासिल करे थी, जेका डायरेक्ट ख़ुदा वटां फैज़ हासिल करे थी। ॿियो कोई डायरेक्ट फैज़ नथो हासिल करे, जिब्रील बि डायरेक्ट नथो हासिल करे, मीकाइल इसराफील इज़राइल बि डायरेक्ट नथो हासिल करे। सिर्फ़ इहा शख़्सियत है जेका वास्तो आहे, जेका ज़रियो आहे, जेका वसीलो आहे पूरी काइनात ताईं अल्लाह जे फैज़ पहुचण जो, अल्लाह जे फैज़ पहुचण जो इहो ई वास्तो, इहो ई ज़रियो। ऐं इन 10हें दर्जे खे असांजे रिवायतुनि में चयो विया नूर। रिवायतुनि में चयो विया छा, नूर। नूर आहे छा, नूर रोशनी न आहे बाबा, इहा ख़ुदि मख़लूक आहे नंढड़ी जेका हेठि अची बिजलीअ मां ठहे थी, जेका सिज मां निकिरे थी। ए सिज जेको आहे हेठां दर्जो आहे, इंसान अञा हिन खां मथां दर्जो आहे। नूर हिन जो नालो न आहे। नूर उहो दर्जो आहे जेको डायरेक्ट अल्लाह वटां फैज़ हासिल करे ऐं पूरी काइनात ताईं पहुचाए। तंहिंजे करे रसूल अकरम इन दर्जे जे लाइ फरमायो, अव्वल मा ख़लक़ अल्लाहु नूरी, अव्वल दर्जो जेको ख़ल्क़ थियो आहे उहो मुंहिंजे नूर जो आहे। अव्वल दर्जो जेको ख़ल्क़ थियो आहे मुंहिंजे नूर जो आहे। ऐं इन ई नूर जे हवाले सां रसूल अकरम फरमायो, अना व अली मिन नूरिन वाहिद, अना व अली मिन नूरिन वाहिद। ॿियनि लफ़्ज़नि में इहो असुल ज़ाती मक़ाम रसूल अकरम जो आहे ऐं अली इब्न अबी तालिब जीअं त मुत्तहिद आहिनि, तंहिंजे करे रसूल जो साॻियो मक़ाम अली इब्न अबी तालिब जो मक़ाम। हाणे अर्ज़ कयमि इहो आहे रूहुल कुद्स कामिल। कामिल जॾहिं थी वञे त पोइ हिनखे रूहुल कुद्स चवंदासीं ई कोन, हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रूह चवंदासीं। रूहुल कुद्स नालो विसर, हाणे सिर्फ़ु रूह, सिर्फ़ु रूह ख़तमु। इहो जेको पुछे चयो विया यसअलूनक अनिर रूह, तव्हां खां पुछनि था रूह छा आहे, बोले रूह मिन अम्र रब्बी। चयो त इहो मख़लूक न आहे, इहा ईअं शइ ख़ल्क़ थियल न आहे, इहा अल्लाह जो अम्र, अल्लाह जो अम्र। वमा ऊतीतुम मिनल इल्म इल्ला क़लीला, तव्हांखे इन दर्जे जो तमामु थोरो इल्मु ॾिनो, तमामु थोरो इल्मु तव्हां वटि आहे, तंहिंजे करे ज़ोर न लॻायो,
ज़ोर न लॻायो कोन पुॼी सघंदो। बस एतिरो सम्झो त इहो दर्जो आहे ऐं इहो फैज़ जो वसीलो आहे। असां ताईं जेको कुझु पहुचे थो इन ज़रिए वसीले सां पहुचे थो। हाणे हिकिड़ी शइ अर्ज़ु कयां इन खे वाज़े करण जे लाइ कि बाद में जेको आहे जेको मौज़ू आहे उनखे टच करे सिर्फ़ु जेको आहे ॿ जुमिला मसाइल जा इहो ज़रियो वसीलो काइनात जे लाइ। हाणे असां सलवात पढ़ंदा आहियूं। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। पालणहार मुहम्मद व आले मुहम्मद ते रहमत फरमा। असां दुआ न घुरंदासीं पोइ छा थींदो? कोन थींदी रहमत। उहे असांजे इन दुआ जा मोहताज आहिनि। असां अगरि सलवात न पढ़ूं मुहम्मद व आले मुहम्मद ते अलाह जी रहमत कोन थींदी। असांजी दुआ जा मोहताज आहिनि। जी न, पोइ छो था पढ़ूं? छो था चऊं? सलवात आख़िर छो था पढ़ूं? छो था चऊं? बुनियादी तौर ते इहा सलवात ई असुल ॿुधाए थी इहो मक़ाम। सलवात इहो मक़ाम थी ॿुधाए। घुरूं पंहिंजे लाइ था, घुरूं पंहिंजे लाइ था, लेकिन अल्लाह ताला चयो आहे त ज़रियो इहो थी, वसीलो इहो थी। तंहिंजे करे इन वसीले हुजण जो बि इक़रार था कयूं। सलवात में वसीले हुजण जो बि इक़रार था कयूं। सलवात में घुर्जे असांखे रहमत, लेकिन इक़रार हुननि जे विलायत जो करणो आहे। इक़रार हुननि जे नूर जो करणो आहे। इक़रार हुननि जे वसीले हुजण जो, वास्ते फैज़ हुजण जो करणो आहे। मिसाल तौर हिकिड़ा वेठा हूंदा आहिनि वाटर कोर्स जे पुछड़ीअ ते। पोइ पुछड़ीअ ते जेके वेठा हूंदा आहिनि सदाईं यारियूं कंदा आहिनि, असां ताईं पाणी नथो पहुचे, असां ताईं पाणी नथो पहुचे, असां ताईं पाणी नथो पहुचे। मिसाल तौर सखर बैराज मां जेको आहे उहो केनाल निकितो, केनाल मां वरी को वाह निकितो, वाह मां वाटर कोर्स निकितो। उहो वाटर कोर्स वञे थो ज़मीन खे पाणी पियारण जे लाइ। उहो आख़िरी जेको पुछड़ीअ मां वीचारो सुके थो पियो। हाणे इहे पुछड़ीअ वारा आबादगार अची मुज़ाहिरो कंदा आहिनि, एहतिजाज कंदा आहिनि। कंहिं वटि एहतिजाज कंदा आहिनि? सखर बैराज वारे इंजीनियर वटि। सखर बैराज में उतां जो का पाणी वधायो, वतों जो कहिड़ो तालुक आहे? तूं चओ न मूं ताईं पहुचायो। सखर बैराज वारे सां तुंहिंजो कहिड़ो तालुक? तूं पंहिंजे SDO खे चओ न। चलो मूंखे ख़बर आहे त इहो जेको पाणी अचे थो इहो उतां अचे थो। उतां वधंदो केनाल में त वाह में वधंदो, वाह में वधंदो त वाटर कोर्स में वधंदो, वाटर कोर्स में वधंदो त मूं ताईं पहुचंदो। असां बि रहमत जे पुछड़ीअ में रहिजी विया आहियूं। पंहिंजे गुनाहनि जे करे रहमत जे पुछड़ीअ में रहिजी विया आहियूं। तंहिंजे करे चऊं था मुहम्मद आले मुहम्मद ते रहमत फरमायो, वधायो ताकि असां ताईं बि पहुचे, ताकि असां ताईं बि पहुचे। इन सलवात में न सिर्फ़ इहो त मुहम्मद आले मुहम्मद जे विलायत जो इज़हार आहे, बल्कि इहो बि इज़हार आहे त असां ताईं जेको कुझु पहुचे थो इन्हनि जे वसीले सां पहुचे थो, इन्हनि जे ज़रिए ताईं पहुचे। हाणे जेकॾहिं इहो मजमूई जेको आहे शइ वाज़े थी। हाणे कल्ह वारो ई जेको इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जुमिलो अर्ज़ु कयमि, हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद आले मुहम्मद ते। फैज़, वास्तो, वसीलो, ज़रियो मुहम्मद आले मुहम्मद। हाणे मौला फरमाइनि था नहनु अस्लु कुल्लि ख़ैर, असां सभिनी भलाइनि जी पाड़ आहियूं। असां सभिनी भलाइनि जी पाड़ आहियूं। साॻियो ई उहो बयानु कनि था, यानी त अल्लाह जो फैज़ असां वटां ई जारी थींदो। अल्लाह जो फैज़ असां वटां ई जारी थींदो। हर नेकी असां वटां, हता कि तौहीद बि असां वटां फुटंदी।
नमाज बि असां वटां निकिरंदी, यानी छा अल्लाह जी इताअत, अल्लाह जी फर्मा बरदारी, अल्लाह जी बंदगी सभु असां वटां निकिरंदी। इन करे इन ज़ुल्म जेको दुनिया में छायल आहे, जेसि ताईं अल्लाह तबारक ताला अहिड़ी शख्सियत जे ज़रिए मुदाख़लत न करे, तेसि ताईं हिन दुनिया मां इहो ज़ुल्म जो ख़ात्मो मुमकिन। असां बज़ाते ख़ुदि ज़ाती तौर ते इन ज़ुल्म जे इन चकीअ खे टोड़े नथा सघूं, इन साइकिल खे, इन चकर खे नथा ख़तम करे सघूं। असांखे खपे थी अहिड़ी शख्सियत जंहिंमें इहा कुवत हुजे जो इन ज़ुल्म जे सिलसिले खे टोड़े छॾे। लेकिन वरी अर्ज़ु कयां, इहो इमाम अची अकेले सिर इहो कमु न कंदो, अकेले सिर कमु न कंदो, बल्कि छा आहे, असांजी हुनखे हिमायत खपे। हिमायत कंदासीं त इमाम इहो कमु कंदो, हिमायत न कंदासीं त इमाम इहो कमु न कंदो। हज़रत इब्राहिम जी उम्मत हिमायत न कई, हज़रत इब्राहिम पाण लॾे वञी फ़लस्तीन पहुतो। हज़रत मूसा जी एतिरी हिमायत न थी, हज़रत मूसा क़ौम खे वठी मिस्र छॾे अची जेको फ़लस्तीन पहुतो। रसूल अकरम जी मके में हिमायत न थी, रसूल अकरम मको छॾे अची मदीने पहुता। जॾहिं मदीने में हिमायत थी, हाणे रसूल अकरम जन मैदान में आया। रसूल अकरम जे वफ़ात खां पोइ अली इब्न अबी तालिब जी हिमायत न थी, अली इब्न अबी तालिब घर वेही रहिया। 5 सालनि खां 25 सालनि पोइ हिमायत थी, मौला मैदान में आया। इमामत बादशाहत न आहे जो तलवार खणी अची मुसलत थी, इमामत बादशाहत न आहे। तंहिंजे करे इहो चवणु अली अलैहिस्सलाम जो हक़ हुयो, वो तलवार छो न खयई? बाबा तलवार जे ज़रिए बादशाह मुसलत थींदा आहिनि, इमाम न ईंदा आहिनि। अली अलैहिस्सलाम जी हिमायत थी 25 सालनि खां पोइ मौला मैदान में। इमाम हसन जी इब्तिदा में हिमायत थी, मौला मैदान में आया। अवाम हिमायत छॾे ॾिनी, मौला जो तव्हां ॼणो, तव्हांजो कमु ॼण, सुलह करे वञी घर वेही विया। अगरि दीन हुकूमत ते हुजे, अर्ज़ करे चुको आहियां, बलाल तव्हांखे खाना काबा जे छत ते नज़र ईंदो। अगरि सरमाएदारी निज़ाम हुजे त मुआशरे में अली इब्न अबी तालिब जी बि हैसियत नथी रहे। अगरि दीन हुकूमत में हुजे त हुसैन खे कॾहिं ॾिसंदो दोशे रसूल ते, कॾहिं पुश्ते रसूल ते, कॾहिं मिंबर रसूल ते। पर जेकॾहिं सरमाएदारी बादशाहत हुजे त हुसैन खे ॾिसंदो नेज़े जे नोक ते। ही बि निज़ाम आहिनि, सिस्टम आहिनि जेके पाण सां विढ़नि था। शख्स हुसैन यज़ीद जी जंग आहे कोन, ॿ निज़ाम आहिनि, इमामत जो निज़ाम, विलायत जो निज़ाम, उन जे मुक़ाबले में बादशाहत जो निज़ाम। इमाम हुसैन करबला में सभु उहे वठी आया जेके किरदार जा मालिक। इमाम को सरमाएदार वठी न आयो, इमाम को मालदार वठी न आयो, इमाम सिर्फ़ ऐं सिर्फ़ किरदार वठी आयो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ किरदार वठी आयो। ऐं आशूर जी राति मौला जॾहिं नज़र कयो ऐं सभिनी जो किरदार ॾिसणु चाहियो, मौला पुछो कंहिं ते कोई कर्ज़ त न आहे, कंहिं ते को कर्ज़ त न आहे? हिकिड़े शख़्स हा चए, हा मौला मूं ते हिकिड़ो कर्ज़ु आहे। मौला हुनखे पुछो केतिरो कर्ज़ु आहे? हुन ॿुधायो हेतिरो कर्ज़ु आहे। मौला हुनखे पंहिंजे तरफ़ां ओतिरा दरहम दीनार ॾिना। मौला फरमायो असांखे छॾे हलियो वञ, यानी छा मौला हुकुम ॾिनो, छॾे हलियो वञ, पंहिंजो वञी कर्ज़ु अदा कर। असां नथा चाहियूं त असांजे खून में अहिड़ो खून शामिल थिए जंहिंजे मथां को कर्ज़ु हो। सभु किरदार वठी हुसैन करबला में, सभु किरदार हुसैन वठी, अज़मत वारा किरदार। के रसूलुल्लाह जे किरदार जो मालिक, जंहिंजे लाइ इमाम हुसैन फरमायो हिन जी शक्ल बि रसूल जहिड़ी, हिन जी सूरत रसूल जहिड़ी, हिन जी सीरत रसूल जहिड़ी,
हिन जे ॻाल्हाइण जो अंदाज़ रसूल जो। कंहिंखे इमाम हुसैन पंहिंजे बाबे अलीअ जी जाइ ते रखियो, कंहिंखे इमाम हसन जे जाइ ते रखियो। सभु किरदार अजमुला मसाइब। हज़रत अब्बास मौला हज़रत अब्बास खे पंहिंजे बाबा जे जाइ ते रखियो। हज़रत अब्बास चार भाई अब्दुल्ला, जाफर, उस्मान। रसूल करम जो सहाबी उस्मान इब्न मज़ून इंतहाई जलीलुल क़द्र साहबी शहीद थियो। अली अलैहिस्सलाम उन जे नाले ते पंहिंजे पुट जो नालो रखियो। अब्दुल्ला, जाफर, उस्मान, अब्बास, सभिनी खां वॾो अब्बास, उन खां पोइ जाफर, उन खां पोइ अब्दुल्ला, उन खां पोइ उस्मान। आशूर जे ॾींहुं शिमर जेको हज़रत अब्बास जे वालिद जे ख़ानदान मां हुयो, उन जी चयो त मां हज़रत अब्बास सां ॻाल्हाइणु चाहियां थो। मुला चयो मां ॻाल्हाइणु नथो चाहियां, ॻाल्हाइण जे लाइक़ु ई न आहे। इमाम हुसैन फरमायो हज़रत अब्बास खे वञो ॾिसो छा थो चवे। मौला आया, शिमिर कागज़ ॾेखारियो, चवे थो ही मां इब्न ज़ियाद खां अमान नामो आंदो आहे तव्हांजे लाइ ऐं तव्हांजे भाइरनि जे लाइ। मौला फरमाइनि था ऐं फर्ज़ंद रसूल हुसैन लाइ, चवे थो उनजे लाइ कोई अमान नामो न आहे। मौला फरमाइनि था लानत आहे तुंहिंजे अमान नामे ते, लानत आहे हिन जे लिखण वारे ते, ऐं लानत आहे हिन जे खणण वारे ते। मूंखे इहो अमान नामो नथो खपे जेको अमान नामो हुसैन खां जुदा करे। मौला हज़रत अब्बास पाण खां अॻु में पंहिंजे टिनी भाइरनि खे हिकु हिकु करे मैदान में मोकिलियो आहे। मौला खां इजाज़त घुरी हिकु हिकु करे पंहिंजो भाउ मैदान में मोकिलियो आहे, इन नियत सां त मुंहिंजो भाउ वञे ताकी मां हुनजी मुसीबत बर्दाश्त कयां इन हुसैन जी राह में। टे भाइर मौला ॾिना इमाम हुसैन जे लश्कर जो अलमदार, सिपह सालार। आख़िर में हज़रत अब्बास इमाम हुसैन रहिजी वियो। हज़रत अब्बास जेको हर वक़्तु चवंदो रहियो मौला मूंखे इजाज़त ॾियो, ऐं मौला चवंदा तूं मुंहिंजे लश्कर जो सिपह सालार आहे, तूं मुंहिंजे लश्कर जो अलमदार आहे। हाणे बि मौला हज़रत इमाम हुसैन गर्ज़ कयो मौला मूंखे इजाज़त ॾियो। इमाम हुसैन साॻियो जुमिलो चयो तूं मुंहिंजे लश्कर जो सिपह सालार आहे, अलमदार आहे। मौला अब्बास चइनी पासनि खां ॾिसो ऐं फरमाइनि था मौला उहो लश्कर ई किथे आहे जंहिंजो मां सरदार, जंहिंजो मां सिपह सालार। वो अकबर किथे, वो कासिम किथे, वो हबीब किथे, वो मुस्लिम किथे। मौला इमाम हुसैन हज़रत अब्बास खे चयो अब्बास अच त गॾिजी कोई पाणीअ जी सबील कई। सैयद इब्न ताउस लुहूफ में इहा रिवायत लिखी आहे इमाम हुसैन ॿिए कंहिं सां बि गॾिजी जिहाद लाइ न आहिनि, तेसि ताईं जो हज़रत अली अकबर सां बि गॾिजी न आहिनि विया, हज़रत कासिम सां बि गॾिजी कंहिं सां गॾिजी न आहिनि विया। अगरि गॾिजी विया आहिनि त सिर्फ़ु अब्बास सां। छाजे लाइ? इन करे त हज़रत अब्बास खे ई पंहिंजे शुजात जे बराबरि सम्झनि था। हज़रत अब्बास ऐं मौला रवाना थिया। मौला हज़रत अब्बास खे चयो अब्बास तूं अॻियां अॻियां हल, मां पोयां तुंहिंजो दिफ़ा कंदो थो अचे। अजीब न आहे, अजीब न आहे। थियणो त ईअं खपे हा न त हुसैन अॻियां हले हा, हुसैन जो दिफ़ा अब्बास कंदो हले हा, लेकिन न। मौला फरमायो अब्बास तूं अॻियां अॻियां हल,
मां तुंहिंजो दिफ़ा कंदो थो अचां इन करे छो त हुसैन अब्बास खे पंहिंजे बाबा अलीअ जे जाइ ते रखे थो। तव्हां अॻियां अॻियां हलो, मां तव्हांजो पोयां पोयां दिफ़ा कंदो थो अचां। इमामत जंहिं अब्बास जो दिफ़ा करे, हुसैन जंहिं अब्बास जो दिफ़ा करे, उहो को अब्बास हूंदो। बस हिकिड़ो जुमिलो, हज़रत अब्बास अॻियां अॻियां पोयां इमाम हुसैन, विच में लश्कर अची वियो, मौला पोइते रहिजी विया, अब्बास अॻिते हलियो वियो। अब्बास मश्क कयो, नहर फुरात में दाख़िल थियो। रावी चयो त मूं ॾिठो पिए अब्बास मश्क भरी, मश्क भरण खां पोइ पंहिंजो हथ वधाए पाणी पंहिंजे हथ ते खयो, खणण खां पोइ वेझो आंदो, वेझो आणण खां पोइ पाण हारे छॾियो। मूंखे सम्झ में न आयो, चयो त मूंखे सम्झ में न आयो त खयो छो, हारियो छो? जे ॿाहिरि निकितो, अब्बास इहो रज़ पढ़ंदे निकितो, अब्बास तोखे शर्म न ईंदो? पाण पाणी पीअंदे हुसैन जा ॿार उञायल हुजनि। अब्बास अॻिते हलियो, जिहाद कंदो थो अचे, मश्क खे संभालियो थो अचे, अलम खे संभालियो थो अचे, रुख खैमन ॾांहुं अथसि। हिकु खजीअ जे वण जे भरिसां गुज़रिया, या इन खजीअ जे पोयां कोई मलाउन लिकियल हुयो, जंहिं वार कयो मौला जो साॼो बाज़ू कलम थियो। लेकिन मौला अॻिते आहिनि, रज पढ़नि था, वल्लाह इन कतअतुमू यमीनी, अल्लाह जो कसम आहे भले मुंहिंजो साॼो बाज़ू कलम कयो। इन्नी उहामी अबदन अन दीनी, मां सदाईं पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त कंदो रहंदुसि। व इमाम सादिक़ अल यकीन नजल नबी ताहिर अल अमीन, मां पंहिंजे उन इमाम जो दिफ़ा कंदो रहंदुसि जेको नबीअ जी ताहिर औलाद आहे। मौला अॻिते वधिया, कंहिं लिकी खाॿे बाज़ूअ ते हमिलो कयो, मौला जो खाॿो बाज़ू कलम कयो। मौला अॻिते वधा, फरमाइनि था या नफ्स अबी, या नफ्स अब्बास ला तख्शा मिनल कुफार, ए अब्बास जा नफ्स काफ़िरनि खां न ॾिजी, काफ़िरनि खां न ॾिजां। ॿई बाज़ू कलम आहिनि, लेकिन मौला मश्क बि संभालियो थो अचे, अलम बि संभालियो थो अचे, रुख खैमन ॾांहुं अथसि। रिवायत में आहे बसि हिकिड़ो तीर आयो जेको इन मश्क खे लॻो, इन मश्क मां पाणी वहण लॻो। इहो मश्क मां ॼण त पाणी नथो वहे, बल्कि अब्बास जे जिस्म मां ॼण त रूह निकिरे थो। मश्क मां पाणी ख़तम थियो, अब्बास छा कयो, जो खैमन ॾे वेंदड़ पंहिंजे घोड़े जो रुख वापसि नहर फुरात ॾांहुं कयो। मौला नहर फुरात ॾे वञनि था, पोयां कंहिं लिखी अची लोह जो गुर्ज़ हुयो। मौला ज़ीन तां ज़मीन ते आयो ऐं मौला फरियाद बुलंद कई, अस्सलाम अलैका या अबा अब्दुल्लाह, मौला मुंहिंजो आख़िरी सलाम, मौला मुंहिंजो आख़िरी सलाम। मौलाना अज़हर ज़ैदी ख़तीब आले मोहम्मद में उन मां इहे जुमिला तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो। इमाम हुसैन वञनि त हज़रत अब्बास जो सर खणी पंहिंजे गोद में रखियो। हज़रत अब्बास अखियूं खोलियूं, जीअं पंहिंजो सर मौला जे गोद में ॾिठो, सर लाहे ज़मीन ते रखियो। मौला ॿीहर खणी पंहिंजे गोद में रखियो, अब्बास सर लाहे वरी ज़मीन ते रखियो। टियों दफ़ो जॾहिं सर अब्बास ज़मीन ते रखियो, मौला इमाम हुसैन पुछनि था, अब्बास छा मुंहिंजी झोली तोखे पसंदि न आहे? अब्बास भाउ छा मुंहिंजी झोली तोखे पसंदि न आहे? अब्बास चए थो मौला ॾाढी पसंदि आहे, लेकिन मूंखे कुझु मंज़र यादि था अचनि। मूंखे ॿुधायो वियो जॾहिं रसूलुल्लाह जी वफ़ात थी रही हुई, उन्हनि जो सर मुंहिंजे बाबा अलीअ जे झोलीअ में हुयो। जॾहिं बाबा अलीअ जी शहादत थी, उन्हनि जो सर भाउ हसन जे झोलीअ में हुयो। भाउ हसन जी शहादत थी, उन्हनि जो सर तव्हांजे झोलीअ में हुयो। मां हाणे वञा थो, मुंहिंजो सर अव्हां जे झोलीअ में आहे, लेकिन मूंखे ख़बर न आहे
जी तव्हां ज़ीनता ज़मीन ते ईंदो तव्हांजो सर केर झोली में रखंदो। फज़ा मां कंहिं बीबीअ जो आवाज़ आयो, अब्बास तूं फिक्र न कर, जंहिं चकियूं पी पंहिंजे हिन फर्ज़ंद हुसैन खे पालियो आहे, मां पाण पंहिंजे फर्ज़ंद जो सर पंहिंजे झोलीअ में रखंदो। जेके मोमिन बीमारियुनि शफ़ाए कामिला इनायत फरमा, जेके बेरोज़गार आहिनि बाइज़त रोज़गार इनायत फरमा, जेके तकलीफ़ात में मुब्तला आहिनि तकलीफ़ूं रफ़ फरमा, सीरत मुहम्मद व आले मुहम्मद ते हलण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। ख़ुदावंद असांजे आज़ादारी सैयद शुहदा खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। ख़ुदावंद असांखे सही माना में सैयद शुहदा इमाम हुसैन जो आज़ादार बणजण जी तौफ़ीक़ इनायत फरमा। ख़ुदावंद जेके मोमिन बे औलाद आहिनि सालिह औलाद अता फरमा। अहिड़ो माल ऐं औलाद ॾे जेको तुंहिंजे हुसैन जे राह में कमु अचे। ख़ुदावंद हिन प्रोग्राम में हिन मजलिस में जंहिं मदद कई आहे, ख़ुदावंद उन्हनि जे रिज़्क़ में बरकत इनायत फरमा, उन्हनि जूं तकलीफ़ात माफ़ फरमा। बेहतर मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।